नाज़रीन खैरपुर मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। ब्यूरो चीफ खैर मोहम्मद जामड़ो जी त ATM कार्ड मटाए उस्ताद का 16 लाख रुपया फुर कार्रवाई जो मुतालबो। गंबट में नौसर बाज़ जी चालाकी, नेशनल बैंक के ATM ता कार्ड मटाए उस्ताद के अकाउंट में 16 लाख रुपया कढाए छड़िया। तफ़सील मूजिब गंबट किसान कॉलोनी जो रहवासी उस्ताद खादिम हुसैन खड़ो एक हफ़्ते अग नेशनल बैंक के ATM मशीन ता रक़म कढाइण वियो हो, जिते पुठियां बीठल नामालूम शख्स धोखे सां संदसि ATM कार्ड तब्दील करे छॾियो। मुतासिर उस्ताद के उन वक़्त उन ॻाल्हि जो इल्मु न थी सघियो। उस्ताद खादिम हुसैन खड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जॾहिं हुन हिकु हफ़्ते बाद पंहिंजो बैंक अकाउंट चेक कयो त उन मां 16 लाख रुपया गायब हुआ। बैंक स्टेटमेंट कढाइण ते मालूम थियो त गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रक़म कढाई वई आहे। CCTV फुटेज ॾिसण सां बि वाज़ह थियो त उस्ताद सां नौसरबाज़ी कई वई आहे ऐं नामालूम जवाबदार संदसि ATM कार्ड इस्तेमालु करे रक़म कढी आहे। मुतासिर उस्ताद खादिम हुसैन खड़ो SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे कानून मूजिब सख़्त कार्रवाई कई वञे ऐं संदसि फुरियल रक़म वापसि कराई वञे।